अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। नवाब शाह बल्दिया इंतज़ामिया ख़िलाफ़ अज़ीम कालून जे रहवासियुनि तालिब हुसैन जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते इलाइक़े वासियुनि बल्दिया इंतज़ामिया जे नाअहलीअ ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चार JDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त करोड़ी रुपयनि जी बजट हुअण बावजूदि अज़ीम कॉलोनी वारो इलाइक़ो गंदगी जे ढेरनि में तब्दील थी वियो आहे, जॾहिं त रोड ऐं रस्ता मुख़्तलिफ़ हंधनि तां उखड़ी विया आहिनि ऐं गटरनि जो पाणी बीठल आहे। असां चेयरमैन CMO समेत ॿियनि अमलदारनि पारां मुकमल नज़रअंदाज़ करे छॾियो आहे ऐं असांजी शिकायतुनि अज़ालो करण बदिरां इंतकामी निशानो बणाए पियो वञे। इलाइक़े वासियुनि वज़ीर आला सिंध सूबाई वज़ीर बल्दियात PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त अज़ीम कॉलोनी सां माटेलीअ माउ वारो सुलूक फिलफोर बंदि करे इलाइक़े जी सफ़ाई सुथराई समेत तरक़ियाती कमनि जो ॼार विछाए वञे त जीअं इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तमु थी सघे। मां तालिब हुसैन ॾाहिरी ऐं हिते UC 6 जो रहाकू आहियां। असां सां त हिते साईं काज़िम शाह इलेक्शन विढ़ियो हुयो। इलेक्शन खटण खां पोइ साईं कंहिं इस्तीफ़ा ॾेई विया या त न उहा ख़ुदा खे ख़बर आहे। असां वञूं था चवनि था त साईं काज़िम शाह तव्हांजो इस्तीफ़ा ॾेई विया। जे वञूं था साईं शौकत शाह ॾे ख़ुदि उहो चयो हुन साईं बाबा अञा आहे। ऐं साईं यासीन साहिबु इहा बि साईं ख़बर कान थी हिन वटि उहिदा कहिड़ा आहिनि। TMO साहिबु पंहिंजो उहिदे खां चयो मूं वटि छा मसइलो आहे, मां भाईपी में कमु कंदो आहियां, तव्हां हिकु अधु माण्हू ईंदा आहिनि तव्हां इन असांजे शहर में नथा अचो। यासीन साहिबु जेका ख़बर कान 4 ॾींहं खां 5 ॾींहं घुमा उहो कोन अचे। उहो चए तुंहिंजे लाइ असांखे झलियो आहे चेयरमैन अज़ीम मुग़ल तालिब ॾाहिरी कमु नाहे करणो। सिर्फ़ु इन जे करे जो असां हिनखे वाक़ो कयो हो जेके हिन ढकणनि जा 2 करोड़ रुपया लोकल बोर्ड खां वरिताईं। उन जी जाइ असांखे काठ जा ढकण न पिया आहिनि। काठ जे ढकणनि जी हींअर उहा सूरत हाल आहे त जेके बरसाति जा थोरो पाणी गटर उथलनि था त उहे तरनि पिया। हिन खां 2 महीना अॻु में कुझु टाइम अॻु छोकिरी बि हिन में ॿुॾी मरी वई, जेको वाक़ियो तक़रीबन प्रेस ताईं बि हिन न दॿायो वियो हो। हींअर असां चुप करे न वेहंदासीं, न असां तव्हां ॾिसो हली त न असां वटि इंस्पेक्टर आहे, न असां वटि को अमलो आहे। हींअर असांजा 2 माण्हू कढी यासीन साहिबु लेटर फाड़े ऐं हुननि खे UC 5 में मोकिले छॾियईं। मूंखे चई था मां ओॾे मोकिलींदुसि, कमु कंदार पघार ॾींदुसि, न पघार न ॾींदुसि। ऐं असां हींअर मजबूरी हालत में एतिरे क़दुरु मां तक़रीबन टोटली पंहिंजे पाड़े वारा वठी सुभाणे हिते तव्हांजे ऑफिस ते धरणो खणंदासीं ऐं असां जेको आहे सो थी ॿिया क़दम खणंदासीं। असां वसारनि खां इहा हिन खे उहिदा बि राहे न वञनि। हीअ बल्दिया न हिकिड़ी ओताक पई हले, मनपसंदि ठेकेदार पंहिंजनि खे नवाज़ियो पियो वञे। जेका ख़बर कान्हे कंहिं पंहिंजे चैम्बरनि में कचहरी पई हलनि। असां त जेकर को आवाम वञे थो त हिन लाइ 2 मिंट टाइम कोन्हे असांखे का डील करण लाइ या को माण्हू मोकिलायूं। असांखे रोकियो आहे त बल्दिया में न अचो, तव्हां लाइ असांखे चेयरमैन साहिबु रोकियो आहे त तव्हां बल्दिया में न अचो, महिरबानी कयो। हाणे जेकॾहिं इहा सूरत हाल रही, चेयरमैन साहिबु मिलण लाइ तयारु कोन्हे, उन सां मां 2 चकर मिलियुसि, उन मूंखे चयो त तव्हांजो कमु मां कोन कंदुसि ख़ुदि। सिर्फ़ु इन जे करे त हू जेके बि हुनजा पंहिंजा ताजर ताज XYZ हुन सां मिले थो, चैम्बरनि में मीटिंगूं कनि था। असांखे इहो ॿुधायो वञे त असांजो TMO केरु आहे, यासीन भगवान साहिबु वटि कहिड़ी जेको आहे पावर आहे जेके असांजा माण्हू हटाए उनजा आर्डर फाड़े UC 5 में थो मोकिले। ऐं असांजी तव्हां हीअ रोड ते कॉलोनी आहे जेकी हालत ॾिसो, हीअ रोड सईदाबाद ताईं वञी सघे थो ऐं इन जी तव्हां सूरत हाल ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे। चार JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार JDO न्यूज़।